उस्ताद आया मां सिंधु जी उस्तादन के लीड तो क्या मुखे पाजी नौकरी भी प्यारी ना है मुखे पाजो जिस्म भी प्यारो ना है बाकी सिंधु प्यारी आ सिंधु सा गद आया मां जो ऐलान तो गया मैं ऐलान करो तो सिंधु जो उस्ताद इन कौम जो वारिस आहे जेकॾहिं सिंध जो उस्ताद अॼु क़ौमी तारीख़ में पाणीअ ते लॻंदड़ धाड़े ते ऐं सिंध जे ज़मीन खे विकिणे करण जे ख़िलाफ़ रोड ते नथो निकिरे त पोइ सिंध जो वारिस उस्ताद न सॾिबो असां सिंध जे माण्हुनि सां गॾु आहियूं सिंध जा हलाली पुट आहियूं असां हीअ अॼु जेको हर वक़्त में फिकिर थे माण्हू अॼु बबरलो ते गॾु आहे उन बबरलो ते गॾु कर सदाई इल्ज़ाम हूंदो आहे कारे कोट ते त बाबा इहे ॾाढा ॾिख आहिनि पर अॼु मां हिनखे साईं जीएम सां ॾिखनि ॿारनि वांगुरु करे ॾिठो त सिंध उथारे पई आहे ही उहा तारीख़ आहे जेका मुसलसल जदोजहद पई हले ही विढ़ंदे बि देरि न कंदा आहिनि जदोजहद हलाईंदे बि देरि न कंदा आहिनि मां अॼु हिन मुक़दस स्टेज ते सिंध जे वकीलनि खे सलाम पेश थो कयां जो तव्हां सिंध गॾु करे अॼु बबरलो गॾु करे ॾेखारी आहे ऐं ही जदोजहद लगातार रही त मां नथो सम्झां को सिंध जो दुश्मन सिंध जे पाणीअ खे सिंध जे ज़मीन ते दाणो वड़ी सघंदो चयाऊं त ॿेला कटींदा वठूं था कयूं चीचकनि खे छॾींदा वठूं था चयाऊं त खंजर टपींदा वठूं था वकीलनि चयो को बि छापर वठींदा वठूं था तव्हांजी महिरबानी साईं